ओ मुझा अजीज भाउ तू जेके भी कदम भरे आयो इन दरगाह लिया ताज मखदूमिया आरिजा शरीफ ते आयो पक जान उलमाए किराम साहिबजादगान पीरे तरीक़त जेके भी आया आहिनि सैयद हज़रात सादात भी मौजूद आहिनि उहे हथ खणंदा त इंशाअल्लाह तबारक व तआला सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा अज रब करीम जी रहमत जारी सारी आहे हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे बुखारी ऐं मुस्लिम शरीफ जी रिवायत मिशकात शरीफ में लिखियल आहे त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त बनी इसराइल जो हिकु अहिड़ो शख्स हुयो जंहिं पंहिंजी औलाद खे इहा वसियत कई आहे जंहिं पंहिंजे बचनि खे सॾु करे पंहिंजे मौत जे वक़्तु इहा वसियत कई त मां मरी वञा त मुंहिंजो लाश बाहि ॾेई साड़े करे उनजो अधु हिसो पाणीअ जे हवाले करे छॾिजो दरियाउनि जे हवाले करे छॾिजो ऐं अधु हिसो जंगल बरपट बयाबान जे हवाले करे छॾिजो उन शख़्स पंहिंजे मौत जे वक़्तु पंहिंजे औलाद खे इहा नसीहत कई ऐं उन्हनि औलाद उनजो इन ॻाल्हि ते इन नसीहत ते वसीहत ते अमल कयो जीअं ई उहो फौत थी वियो काठियूं गॾु करे उनखे बाहि ॾेई साड़े करे उनजी ख़ाक जो अधु हिसो उन्हनि पाणीअ जे हवाले करे छॾियो दरिया जे समुंड जे हवाले करे छॾियो आहे ऐं ख़ाक जो अधु हिसो जंगल बरपट बयाबान जे हवाले करे छॾियो आहे पोइ अल्लाह तबारक व तआला हवाउनि खे हुकुम फरमायो दरियाउनि खे हुकुम फरमायो त इनजी जेका बि ख़ाक तव्हां में आहे उनखे गॾु कयो दरिया में अल्लाह जे हुकुम मुताबिक़ उहा ख़ाक गॾु कई आहे ऐं वरी ऐं ख़ुश्कीअ वारनि जाइनि जंगल बरपट बयाबान में जेका ख़ाक पई हुई उनखे बि अल्लाह ताला हुकुम कयो ऐं उते उहा ख़ाक गॾु थी वई अल्लाह ताला उनखे हुकुम फरमायो त लिम फ़अल्त हाज़ा छाजे करे तो इहा वसियत कई छाजे करे तो इहो अमल कयो अल्लाह तबारक व तआला खे उन बाने अर्ज़ कयो त या रब्बल आलमीन तूं ॼाणी थो त मां ॾाढो गुनहगार आहियां हिन ॻोठ में मां कंधु खणी घुमण जहिड़ो न आहियां ॾाढो गुनहगार आहियां गोया उहो ईअं पियो चवे त हो मुंहिंजो नाम आसी गुनहगार आहे हो मुंहिंजो नाम आसी गुनहगार आहे ओ तुंहिंजो नाम सत्तार गफ़ार आहे मौला गफ़ार आहे मुंहिंजो नाम आसी गुनहगार आहे ओ ॾिसी पंहिंजा ॾिसियां ऐं तुंहिंजा थोरा चओ सुभान अल्लाह ओ ॾिसी पंहिंजा ॾिसियां ऐं तुंहिंजा थोरा ओ बिला शक बदोही शर्मसार आहे मौला शर्मसार आहे मुंहिंजो नाम आसी गुनहगार आहे ओ मुंहिंजो नाम आसी गुनहगार आहे गुनहगार बख़्शणो तुंहिंजी कार आहे चओ सुभान अल्लाह जेके बि तव्हां आया आहियो अॼु इंशाअल्लाह ताला उलमाए किराम हिन दरगाह आलिया ताज मखदूमिया आरिजा शरीफ जा सजादा नशीन हथ खणंदा उम्मीद आहे त रब करीम असां अवां जा बेड़ा पार फरमाए छॾींदो ओ गुनहगार बख़्शणो तुंहिंजी कार आहे असुल खां ये आदम ख़तादार आहे
नाम आसी गुनाहगार आए उन बाने रब के अर्ज कयो त या रब्बल आलमीन तू जानी थो त मां खताकार ऐं गुनाहगार हुयमि इन जे लाइ इहो कदम खयो आहे पोइ उन बाने अल्लाह जे आॾो गुनाहनि जो एतिराफ़ कयो ऐं रब जी रहमत खे जोश आयो रब करीम उनखे माफ़ फरमाए छॾियो ॾाढे चओ सुभान अल्लाह दोस्तों पक ॼाणो अहिड़ियूं महफ़िलूं ख़ुशि नसीबनि खे नसीब थींदियूं आहिनि जेकॾहिं आया आहियो अल्लाह ताला जे आॾो हथ खणंदासीं अहिड़े आस्थाने ते असां हाज़िर आहियूं उलमाए किराम साहिबज़ादा हथ खणंदा त इंशाअल्लाह ताला रब्बुल करीम असांखे ज़रूरु दुआऊं क़बूल फरमाए छॾींदो।